जय श्री झूलेलाल। शहीद हेमू कालानी या चवा हेमनदास कालानी जी जो जन्म 23 मार्च 1923 में वर्तमान पाकिस्तान जे सखर में दादा पेसूमल ऐं माता जेठीबाई जे घर में थियो हो। कई ॿारनि खे पतो बि न हूंदो कि शहीद हेमू कालानी जी भी शहीद भगत सिंह खां घटि न हुआ। हेमू कालानी जी नंढपण खां ई ब्रिटिश सरकार जे खिलाफ हुआ। उन्हनि नंढी सी उम्र में ई स्वदेशी शयुनि जो इस्तेमाल ऐं विदेशी शयुनि जो बहिष्कार करण जी मुहिम हलाई। अंग्रेजनि खे भॼाइण लाइ सिंध में विरोध प्रदर्शन में अॻियां अची हिस्सो वठण लॻा। एतिरो ई न, ब्रिटिश सरकार दुखी थी करे हिननि जे पुठियां यूरोपीय बटालियन जी टुकड़ी भी लॻायूं। शहीद हेमू कालानी जिन 1942 में महात्मा गांधी पारां हलायल भारत छोड़ो आंदोलन खे सिंध में मजबूत करण लाइ मुख्य भूमिका निभाई ऐं रोहिड़ी मां गुजरंदी अंग्रेजनि जे हथियारनि सां भरियल रेलगाॾी खे रोकण लाइ पटरी बनण टाइम अंग्रेजी सरकार पकड़े लाथो ऐं फांसी जी सजा ॿुधाई। हुननि जे मथां कई असहनीय पीड़ाऊं ॾी वयूं। ब्रिटिश सरकार हेमू कालानी जिन जे साम्हूं हिकु शर्त रखी, पंहिंजे साथियुनि जो नालो ऐं पतो ॿुधाए छॾनि त हुननि जी फांसी माफ़ थी वेंदी। पर हेमू कालानी जी हिकिड़ी भी शर्त न मनी ऐं 21 जनवरी 1943 जो 19 साल जी उम्र में हथ में श्री भगवत गीता खणी फांसी जे तख़्ते ते ख़ुशी ख़ुशी चढ़ी पिया। अहिड़ा हुआ असांजा अमर शहीद हेमू कालानी जी, जंहिंजी यादि में भारत सरकार भी 1983 में उन्हनि जे नाले सां डाक टिकट जारी कई। जय श्री झूलेलाल।